टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इब्राहिम हैदरी जे चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो आहे त समुंड में कुदरती आफ़त या ओचिती सूरतहाल जो शिकार थींदड़ माहिगीरनि लाइ रेस्क्यू ऑपरेशन खे बहितर ऐं बरवक़्त करणु नागुज़ेर आहे। इन सिलसिले में लाॻापियल अख़्तियारनि ऐं इदारनि समेत समूरनि स्टेक होल्डर्स सां ॻाल्हियूं कंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन काल खुलियल समुंड मां रेस्क्यू कयल माहिगीरनि सां मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। नज़ीर अहमद भुट्टो चयो त खुलियल समुंड में मछी मारण वारे ॿेड़ी हादसो पेश आयो जंहिंमें 40 खां वधीक माहिगीर सवार हुआ। हुन चयो त हादसे जे इतलाउ ते बर वक़्त रेस्क्यू ऑपरेशन कयो वियो जंहिं जे नतीजे में समूरा माहिगीर महफ़ूज़ रहिया। नज़ीर अहमद भुट्टो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हमेशह माहिगीरनि जा मसइला हल करण ऐं उन्हनि जी भलाई लाइ पुरअज़म रहियो आहे। रेस्क्यू ऑपरेशन के हवाले से इब्राहिम हैदरी के असिस्टेंट कमिश्नर डॉक्टर सारा रेस्क्यू टीम ऐं लाॻापियल अख़्तियारनि जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। इन दौरान नज़ीर अहमद भुट्टो जी हिदायतुनि ते तिबी टीम रेस्क्यू कयल माहिगीरनि जो तिबी मुआइनो पिणु कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।